वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इस्लामाबाद हाई कोर्ट में पेश थियो ऐं गुम थियल माण्हुनि जो मामलो हल करण जी ख़ातिरी कराई। इस्लामाबाद हाई कोर्ट में गुम थियल माण्हुनि जे केस में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पेश थियो। वज़ीर आज़म चयो त हू अवाम ऐं अल्लाह ताला आॾो जवाबदा आहिनि। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो त माण्हुनि जी तकलीफ़ुनि जो अज़ालो करणु रियासत जी ज़िम्मेवारी आहे। हिरासती मर्कज़ क़ाइमु कया विया आहिनि जितां माण्हुनि खे बाज़ियाब करायो वियो आहे, पर का बि कार्रवाई न कई वई आहे। चीफ जस्टिस अतहर मिनल्ला जे सरबराही में गुम थियल माण्हुनि बाबति केस जी ॿुधणी थी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ बि अदालत में पेश थियो। चीफ जस्टिस अतहर मिनल्ला रिमार्क्स ॾींदे चयो त अदालत तव्हां खे तकलीफ़ ॾिनी छो त उहो वॾो मामिलो आहे। केतिरनि ई महीननि खां केस अदालत में हली रहियो आहे। चीफ जस्टिस चयो त इन केस में रियासत जो जवाब न अची रहियो आहे, जेका रियासत जी ज़िम्मेवारी आहे। हिकु चीफ एग्ज़ीक्यूटिव हिन मुल्क ते 9 साल हुकूमत कई। हुन पंहिंजे किताब में फ़ख्रिया लिखियो त हिन पंहिंजे माण्हुनि खे परॾेह में विकिणे छॾियो। उन मां लॻे थो त थी सघे थो उहा रियासत जी पॉलिसी हुई, पर जेकॾहिं आइन जी ॻाल्हि करियूं त रियासत अंदरि रियासत नथी थी सघे। चीफ जस्टिस चयो त आइन जी मुकमल बहाली सां मुल्क जा मसइला हल थी वेंदा। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।